माई सुहागण तोखे भोतारण यादि कयो आहे। चयो तस त माई सुहागण खे चयो सुबुह जो कीअं बि करे असां थी वञे। भोतारन या पो कयो आहे या मीरज़ादीअ? भोतारण कॾहिं खां वठी भोतार जी पग माईअ पंहिंजे सिर ते रखी आहे? जॾहिं खां वठी असांजो भोतार चरियो थी वियो आहे। छा भोतार अरबाब चरियो थी वियो? ज़ाल जे मथां जेको पग रखंदो छा उहो सियाणो छॾिबो? तव्हां जाई थो पियो। पर इहो त ॿुधाए त तो वारी भोतारन मूंखे सॾायो छो आहे? इहो कोन ॿुधाईंदसि, सख़्तु मना थियल आहे। चरिया मां तुंहिंजे भोतारन सां ॻाल्हि थोरो ई कंदसि। ॻाल्हि करी या न करी मूंखे इहा ख़बर नाहे त तोखे छो घुरायो अथसि। मां वॾो राज़दार थी वियो आहियां पंहिंजे भोतारन जो। मां हलां थो, सुबुह जो कीअं बि करे पहुची वञा, न त हिते भोतारन पहुची वेंदई। अचे वेंदसि इन्हे ॾिसण जे लाइ ईंदसि त वरी कहिड़ा थी पई नवां नखरा नाज़ शुरू करे।